औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अदाइहिम अजमईन अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ्तगू मक़ासिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम में हली रही, जंहिंमें असां क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मक़ासिद में गुफ्तगू करे रहियासीं। गुज़श्ता उन जे 3 नंबर नशिस्त सां गॾु असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशिस्त में असां इहो बयानु कयो होसीं त जेका सियासत इलाही आहे, जंहिंजो निफ़ाज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो हो, उहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ताईं, यानी 60 हिजरी ताईं मुकमल तौर ते मस्ख़ थी चुकी हुई, जंहिंखे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम सां हिकु भेरो ॿीहर उहा उन शइ जो अहसासु थियो त हक़ छा आहे ऐं बातिल छा आहे। उन खां पोइ अॼु असां बयानु कंदासीं त सियासत इलाहिया में अहम जेका शइ आहे उहा इहा आहे त हर इंसान खे पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारण जी इजाज़त हुजे। इहो सियासत इलाहिया जो अहम ऐं तमामु ज़रूरत वारो पहलू आहे। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान इस्लाम कयो ऐं इस्लाम वधंदो रहियो, त उन ई दौर में अहम जेको मौज़ू हो त हर शख़्स चाहे केॾो बि कमज़ोर हुजे, उहो पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारे पियो सघियो। इहा जेका इज़हार जी आज़ादी आहे, इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी। ऐं जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ जहिड़े नमूने सां सियासत इलाही जो चहिरो मस्ख़ थियणु लॻो, उन में इज़हार जी आज़ादी जो बि हक़ खसिजणु लॻो। एतिरो ई क़दुरु जो थोरे मुख़्तसिर वक़्त में मालिक बिन नवेरा अगरि इज़हार आज़ादी करे पियो त उहो क़तल थी पियो वञे, या अबू ज़र जहिड़ो माण्हू जेको ईमान जे 9 दर्जनि ते फ़ाइज़, अगरि उहो आवाज़ु उथारे पियो त उनखे शहर बदर करे कॾहिं शाम पियो मोकिलियो वञे त कॾहिं रब्ज़ा में मोकिलियो पियो वञे। इहा इज़हार जी आज़ादी ख़तमु थी चुकी, जेका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दौर में वज़ा कई। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम करे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो क़याम अगरचे हिकिड़ो मुख़्तसिर लश्कर हो, 72 माण्हुनि जो लश्कर जेको करबला में मौजूदु हो, इन लश्कर हिकु वॾे लश्कर जो मुक़ाबिलो कयो। एॾे वॾे लश्कर सां मुहाॾो अटकाए हर कमज़ोर माण्हू खे इहा ज़रूरत ॾिनी त हू पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारे। ऐं उन जो आख़िर में नतीजो इहो निकितो जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत थी। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ काफ़ी सारा इनकलाब थिया, ऐं जिन्हनि में काफ़ी माण्हू अहिड़ा माण्हू हुआ जिन्हनि पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारी। उन्हनि इन ई शइ जी परवाह न कई त हू थोरा आहिनि। इहा जेको ताक़त निकिती, इहा थोरे अरसे में अञा सादात जो काफ़िलो जेको आहे उहो शाम न पहुतो हो, त रवायतनि में आहे त काफ़ी सारा अहिड़ा मक़ामात हुआ जिते यज़ीदी फ़ौज खे मुक़ाबिलो करे उतां निकिरणो पियो। यानी एतिरी मज़ाहिमत थी वाक़ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां पहिरीं त उहे माण्हू ख़्वाइफ़ हुआ, लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम सां उन्हनि खे इहो जज़्बो मिलियो जो हजाज बिन यूसुफ जहिड़े माण्हुनि जे मुक़ाबले में बि अची बीठा, या मुतवक्किल अब्बासी जहिड़े माण्हुनि जे मुक़ाबले में उन्हनि हक़ जी जो आवाज़ु बुलंद कयो। ऐं इंशाअल्लाह असां क़याम इमाम हुसैन जे मक़ासिद जी आख़िरी नशिस्त सां गॾु, चौथी नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।